मैं आज उस इलेक्शन की बायकॉट का ऐलान कर रहा हूं। हमने तहरीक इंसाफ इमरान खान की मशावरत में तहरीक इंसाफ के दोस्तों ने फैसला किया है, मुस्तफी होने का ऐलान कर रहे हैं। हुकूमत जो पीटीआई के ॿियो झटको। पीटीआई जे वधीक 50 एमएनए जूं इस्तीफ़ा मंज़ूर। स्पीकर राजा परवेज़ अशरफ, पीटीआई जे एमएनए हैदर अली खान, सलीम रहमान, साहिबजादा सिबकतुल्लाह, महबूब शाह, मोहम्मद बशीर खान, जुनैद अकबर, शेर अकबर खान, अली खान जदून, उस्मान खान तुर्कई, खुसरो बख्तियार, आमिर कयानी, मुल्काए बुखारी, अंदलीब अब्बास, फखर इमाम, मुजाहिद अली, करामत अली खान ऐं ॿियनि जी इस्तीफ़ा मंज़ूर कई वई। इलेक्शन कमीशन पीटीआई जे 35 मेंबर्स खे डिनोटिफाई करे छॾियो। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद समेत पीटीआई जे 81 एमएनएस जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर थी चुकियूं आहिनि। पीटीआई स्पीकर जे फैसले खे रद्द करे छॾियो। समूरनि एमएनएस जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर करण जो मुतालबो। शाह महमूद कुरैशी चयो आहे त रहियल एमएनएस जूं बि इस्तीफ़ाऊं मंज़ूर कयूं वञनि। फवाद चौधरी चयो आहे त एस्टेब्लिशमेंट पॉलिसी ते नज़र करे हुकूमत खे घर मोकिलणु पाकिस्तान ऐं इदारनि जे मुफ़ाद में आहे। टी दुनिया जूं मुइशतूं तबाह जो शिकार आहिनि। दुनिया मौसमियाती तब्दीली समेत मुख़्तलिफ़ चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रही आहे। मसइलनि जे हल लाइ हिक ॿिए सां सहकार करणो पवंदो। डेवोस में वर्ल्ड इकोनॉमिक फोरम खे ख़िताब कंदे परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त रूस ऐं यूक्रेन विच में हलंदड़ तकरार जो वाहिद हल सफ़ारतकारी आहे। पाकिस्तान बि फूड सिक्योरिटी ऐं तवानाई जे मसइलनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। खिते में मसइलनि जे हल लाइ मुस्बत सोच अख़्तियार करणी पवंदी। पाकिस्तान ऐं रूस तवानाई ज़राइत समेत मुख़्तलिफ़ मुआहिदनि ते सीड़पकारी करण समेत मुख़्तलिफ़ मुआहिदनि ते सयूं करे वरितियूं। पाकिस्तान ऐं विच में थियल मुआहिदनि जे मुदे में बि मार्च ताईं बात कई वई। रूस जे तवानाई वारे वज़ीर चयो आहे त मास्को पाकिस्तान में बरामद वारे सनत लॻाइण में सहकार कंदो। वफ़ाक़ी वज़ीर अयाज सदिक़ चयो त मुआहिदनि सां ॿिन्ही मुल्कनि विच में लाॻापनि खे वधीक हथी मिलंदी। रूस सां पेट्रोल समेत ॿियनि शोबनि जे हवाले सां बि ॻाल्हियूं थियूं आहिनि। केपी जे वॾे वज़ीर महमूद खान जी सूबे जे निगरान वॾे वज़ीर जे नालनि ते मुशावरत लाइ अपोज़िशन लीडर अकरम दुरानी खे सीएम हाउस अचण जी दावत। पंजाब में बि निगरान वॾे वज़ीर वारो मामलो अञा ताईं हल न थियो। वॾे वज़ीर परवेज़ इलाही चयो आहे त निगरान वॾे वज़ीर जे नामज़दगी ते सियासत कंदड़नि खे शर्म अचणु घुर्जे। कराची जे अवाम वांगुरु पंजाब ऐं केपी जो अवाम बि इमरान खान खे रद्द कंदो। पाकिस्तान खे डिफॉल्ट थियण न ॾींदासीं। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल चयो आहे त मुश्किल फ़ैसिला करे मईशत खे बहितर कयो आहे। ईंदड़ आम चूंडूं नई आदमशुमारी ते थींदियूं। पक आहे त नवाज़ शरीफ़ जल्द ॾे वापसि ईंदो। पाकिस्तान ऐं IMF विच में आयल डेडलॉक ख़त्म थियण जो इम्कान। पाकिस्तान IMF खे जाइज़ मिशन मोकिलण जी दरख़्वास्त करे छॾी। ज़रियनि जो चवणु आहे त नाणे वारी वज़ारत IMF खे ख़त लिखी मुआहिदे ते अमल जो जाइज़ो वठण लाइ जल्द मिशन मोकिलण जी दरख़्वास्त कई आहे। सुप्रीम कोर्ट में डॉक्टर महरीन बलोच जे 2 ॿारनि जे गुम थियण वारे केस जी ॿुधणी। जांच में अॻुभराई न थियण ते अदालत पारां कावड़ जो इज़हार। चीफ सेक्रेटरी सिंध ऐं घरू सेक्रेटरी ईंदड़ ॿुधणी ते तलब। जस्टिस अतर मिनुल्लाह चयो आहे त ॿारनि खे ॻोल्हण में रियासत नाकाम थी चुकी आहे। गुम थियल शहरनि जो ज़िम्मेवार केरु आहे? कराची में DC ऑफिस ते हमले केस में PTI अॻवान अली ज़ैदी जी 28 जनवरी ताईं ज़मानत मंज़ूर। अदालत पारां अली ज़ैदी खे 30,000 रुपयनि जा मुजल्का जमा कराइण जो हुकुम। अली ज़ैदी चयो आहे त पीपल्स पार्टी सां के बि ॻाल्हियूं न थींदियूं। हाफ़िज़ नईम सां राब्तो आहे। सुभाणे मुलाक़ात रिथियल आहे। सिंध में सेनेट जी ख़ाली थियल सीट ते पीपल्स पार्टी जो निसार खड़ो बिना मुक़ाबले कामयाब थी वियो। सेनेट सीट ते ॿियनि उम्मीदवारनि पारां फॉर्म वापसि वठण ते निसार खोड़ो बिना मुक़ाबले कामयाब थियो। PTI जे फैसल वावड़ा जी इस्तीफ़ा सबब सिंध में सेनेट जी सीट ख़ाली थी हुई।
सिंध हाई कोर्ट सखर बेंच IBA टेस्ट पास उस्तादनि जूं 1 महीने दर IDs खोले पघारूं ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। एडिशनल फाइनेंस सेक्रेटरी ऐं DO तालीम नुचर फिरोज़ 24 जनवरी ते रिकॉर्ड समेत तलब। IDs देर सां खोलण ऐं तरीक़े बाबति वज़ाहत पेश करण जी हिदायत। सिंध समेत समूरे मुल्क में थधि बरक़रार। मथाई इलाइक़नि ऐं बलूचिस्तान जे बर्फ़बारी जो सिलसिलो जारी। बलूचिस्तान जे केतिरनि ई इलाइक़नि में बर्फ़बारी बाद थधि वधण सबबि ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई। शहरी घरनि ताईं महदूद। सिंध में बि थधि जो ज़ोर बरक़रार। ॿोॾ मुतासिरनि जा अहिंज बि वधी विया। हैदराबाद में सिंध यूनिवर्सिटी जो ड्राइवर क़त्ल। ड्राइवर गुलाम अली हैदराबाद में बस बिहारे हेठि लथो त हथियारबंदनि खेसि गोलियूं हयूं। लाश अस्पताल मुंतकिल। ड्राइवर जे क़त्ल वाक़े ख़िलाफ़ हैदराबाद में धरणो। जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। वॾे वज़ीर मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वरितो, रिपोर्ट तलब। बलूचिस्तान जे बुलान वारे इलाइक़े में रेलवे ट्रैक ते धमाको। जाफर एक्सप्रेस जूं 8 बोगियूं पटड़ी तां लही वयूं। 8 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी। DC पारां तस्दीक़। पैरामेडिकल अमले पारां रिस्क अलाउंस ऐं ॿियनि मुतालबनि जी मंशताल आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा ऐं धरना। पैरामेडिकल अमले पारां नवाब शाह लाड़काणो ऐं ॿियनि शहरनि में एहतिजाज कयो वियो। मुलाज़िमनि चयो आहे त सिहत खातो पंहिंजी कयल वाइदे ते अमल करे ऐं मसइला हल करे। लाड़काणो तालीमी बोर्ड जे मुलाज़िमनि ऐं चेयरमैन में शिकताण ख़त्म न थी। मुलाज़िमनि पारां ॿिए ॾींहुं बि हड़ताल। बोर्ड जे तालाबंदी। मुलाज़िमनि चेयरमैन जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। एहतिजाज कंदड़ मुलाज़िमनि जो चवणु आहे त जेसीं ताईं संदनि जाइज़ मसइला हल न थींदा तेसीं ताईं एहतिजाज जारी रहंदो। दादू में ॿीहर गणप दौरान हारायल आज़ाद उम्मीदवार जे हामियुनि जो इंडस हाईवे ते धरणो। ट्रैफ़िक मुअतल। आज़ाद उम्मीदवार धायो त UC मुशाइक़ ते चेयरमैन जी सीट ते कामयाब थियुसि। ॿीहर गणप कराए धांधली ज़रिए PP उम्मीदवार खे खटाए वियो आहे। नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। ऐं मंसूराबाद भरिसां इंडस हाईवे ते गाजी शाह जे मेले तां मोटंदड़ पांधीड़नि जी ट्रक कल्टी। 10 ॼणा ज़ख़्मी। अस्पताल मुंतकिल।